मीरपुर बठोरो में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ हर महीने तक़रीबन 1 करोड़ 20 लख जे लॻभॻि बजट रखंदड़ टाउन कमेटी दड़ोजी नाअहली ऐं संदसि जे करप्ट निज़ाम सबबि स्कूल में बरसाती पानी बीठल नज़र अची रहियो आहे। स्कूल मां बरसाती पानी खे निकाल न करण ख़िलाफ़ शागिर्दनि जो सख़्त एहतजाज। गुज़िरियल ॾींहुं पयल बरसात खां पोइ गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल 1 में बरसाती पानी बेहिजी वियो, जेको अञा ताईं निकाल नाहे करायो वियो, जंहिं सबबि स्कूल जे हिक ब्लॉक में बरसाती पानी बीठल हुजण करे शागिर्दनि खे अचु वञ में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। तदरुसी अमल पिणु सख़्त मुतासर थी रहियो आहे। स्कूल में बीठल बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ स्कूली शागिर्दनि पारां एहतजाज कंदे पानी निकाल करण जो मुतालबो कयो। स्कूल जे उस्तादनि जो चवणु हो त निकाल जो निज़ाम सही न हुजण करे रोड और रस्तनि जो पानी भी स्कूल में दाख़िल थियो वञे थो। स्कूल में बीठल बरसाती पानी खे फौरन निकाल कराए ॾिनो वञे।